बिशा सूबाई वज़ीर बहाली मखदूम महबूब समाज जो हिदायतुनि ते पीपी तालके हाल जे सदर मीर मुर्सद जाफ़री पारां तालका अस्पताल जो दौरो। पीपी तालका सदर मीर मुर्सद जाफ़री MS डॉक्टर फरीद अहमद मेमण सां गॾु अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि मखदूम तालिबुल मौला डायलिसिस सेंटर, डेंटल वार्ड, अखियुनि जे शोबे, ॿारनि जे इंतिहाई निगहदाश्त वारे वार्ड, गायनी वार्ड समेत मुख़्तलिफ़ चकास्तनि वारनि शोबनि जो दौरो कयो ऐं डॉक्टरनि सां मुलाक़ातूं करे अस्पताल बाबति तफ़सील वरिता। इन मौक़े ते MS डॉक्टर फरीद अहमद मेमण पीपी तालके हाल जे सदर मीर मुर्सद जाफ़री खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि खे अपग्रेड कयो वियो आहे। मरीज़नि खे हर मुमकिन सहूलतूं मुहैया करे ॾिनियूं पयूं वञनि। हुन ॿुधायो त तालका अस्पताल हाल सिंध जी पहिरीं सरकारी अस्पताल आहे जंहिंमें डिजिटल एक्सरे मशीन इंस्टॉल कई वई आहे, जॾहिं त अस्पताल में ईंदड़ मरीज़नि जी रोज़ाने जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी मुफ़्त चकासूं कई पई वञनि। खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त अस्पताल में डॉक्टरनि जी टीम वर्क सबबि हाल ऐं भरपासे जे हज़ारे मरीज़नि खे एमरजेंसी बुनियादुनि ते तिबी इमदाद ॾेई खेनि सिहत जूं सहूलतूं मुहैया करे रहिया आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।